तो हेठ बिठान लंगड़ा तांगे दिसी वठो हां की दींदा दे पांजो हथ तो कोन पुजंदो न। अस्सलाम वालेकुम तैयार तैयार तां ॿुधायो मज़े में तैयार सां दुआ मन परियां के सिंधी में ॻाल्हाईंदा अचनि पिया। सिंध से जी हाँ हैदराबाद दुआ मन कुर्ब तां ॿुधायो तैयार आहियो? हाँ दे ले लो भाई ले लो। अस्सलाम वालेकुम। ये देखें सब जोड़े माशाल्लाह आ रहे हैं, सब अपनी अपनी जो है वो लिफ्ट में बैठे हुए हैं अपनी अपनी चेयर में और सुकून से जा रहे हैं एंजॉय करते हुए। और आप देख सकते हैं यहाँ पे कोई भी बंदा जो है वो जो भी यहाँ पे ना एंजॉय करने के लिए आता है। तो मैं फिर से उर्दू बोलने लग जाता हूँ क्योंकि काफ़ी वीडियोस जो है मैंने यूट्यूब के लिए जो है वो उर्दू में बनाई है, तो इसलिए फिर से मैं उर्दू में बात करना स्टार्ट कर देता हूँ। उसके लिए माज़रत चाहता हूँ। सिंधी में ही ॻाल्हायूं जमील तुम यादगिरी छो कोन हुजे यार उर्दू ॻाल्हाईंदा आउं बि चुप करे रहां यार। तू मूंखे ॿुधाईंदो वञे न आउं तो ख़बर आहे हिकिड़ो यूट्यूबर माण्हू सम्झाई कोन हले छा थो चए ऐं हर चकर रुगो उर्दू शुरू थियो खोलियो पंहिंजो लेक्चर वेहो रहां सिंधी में ॻाल्हाए त सभु माण्हू सम्झनि पंहिंजा सिंधी जा। हिन रोड तां पाण सवेर आया ही रोड बि आहे ॾिसी वठो तव्हां। हीअ असांजी जॻह लिफ्ट आहे। तूं बि वीडियो भरी पियो माना न? हां टिकटॉक ते छॾींदे टिकटॉक ते छॾींदे वीडियो मस्त लॻी। ही ॾिसो हिते बि तव्हांखे ॾेखारे ही पैर रखण जी जॻह आहे। हिते तव्हां पैर रखो ऐं हुन खां बाद में ही हिते तव्हां झले वियो हथ झलण जी जॻह आहे। काफ़ी जेको मज़बूत आहे। हिते तव्हांखे कंहिं मतिलबु शइ जी टेंशन न आहे, किरण वग़ैरह जो को ख़तरो न आहे। मतिलबु काबू जेको लोह जा डंडा वग़ैरह लॻल आहिनि, जेके डंडा चओ या कुर्सी चओ, ही मुंहिंजे ख़्याल में हेठि तो काठ जी ठहियल आहे, पटियूं लॻल आहिनि। ये नीचे लोग सॉरी हेठि नंढा ॿार बीठा आहिनि। अञा त जमील कोन पुॻा आहियूं, कॾहिं पुॼंदा? चलो पाण इंजॉय कंदा हलूं, पाण खे चाहे हितां खां हेठि ॻाल्हायूं हुतां वरी मथे चढ़ंदासीं। ठीकु आहे सभु माशाल्लाह जेको इंजॉय करणु अचनि पिया हिते जा। हाणे वरी जेके हितां पाण हलंदासीं न वरी नवां माण्हू पाण खे गॾिबा उन्हनि जा बि ॾिसंदासीं जेको हिते ही व्यू ॾिसंदा हलो तव्हां। पोइ पूरी यानी की वरी जेको तव्हांखे परियां ॾिसण में अचे हितां तव्हां ज़ूम करियां त ज़ूम इन करे कोन पियो करियां छो मुंहिंजो हिकिड़ो हथ ते हेठि आहे त कुझु कोन पर पोइ बि असां जेको हिते हथु रखियो हिते लहणो पवंदो स्टैंड खां ऊपर उठाए हलो लाइ पेर लाइ